रियाजी क्लास 9 यूनिट 5 लेसन 11 एक्सरसाइज नंबर 5.1 मश्क 5.1 पार्ट 6 आवां जो रियाजी जो उस्ताद राशिद अली सिंध ऑनलाइन स्कूल में आवां के भलीकार बारो पोएं लेक्चर में असां एक्सरसाइज नंबर 5.1 जो क्वेश्चन नंबर चौथों पढ़ी रहा हुआसीं जंहिंजा असां पहिरियां 2 पार्ट सॉल्व करे छॾिया हुआ। अॼु असां हिन सबक में 3 नंबर पार्ट हल करण जी कोशिश कंदासीं। हाणे उहो असां वटि आहे त x square minus y square minus z square minus 2yz and y square minus z square minus x square minus 2xz और हाणे छा करणो आहे असांखे LCM फाइंड आउट करनी आहे पर कहिड़े मेथड जे थ्रू डिवीजन मेथड जे थ्रू। ठीक है बारो तो पोइ हाणे असां सभ खां पहिरियां हिते लिखी वेंदासीं सॉल्यूशन। ॾिसो बारो हाणे LCM कीअं फाइंड आउट कबी आहे। हाँ LCM फाइंड आउट करण जे लाइ असां LCM जो फार्मूला लिखी वेंदासीं सभ खां अवल। वो कीअं आहे उहो असां वटि आहे त LCM इज इक्वल टू P ऑफ x इंटू Q ऑफ x डिवाइडेड बाय HCF। ठीक है बारो हाणे असांखे हिते P ऑफ x छा आहे उहा असां वटि आहे त x स्क्वायर माइनस y स्क्वायर माइनस z स्क्वायर माइनस 2yz ऐं असां वटि Q ऑफ x छा आहे उहा आहे y स्क्वायर माइनस z स्क्वायर माइनस x स्क्वायर माइनस 2xz। ॾिसो वारो हाणे तवजो ॾियो त असां वटि P ऑफ x छा जे बराबरि आहे उहा आहे x स्क्वायर माइनस y स्क्वायर माइनस z स्क्वायर माइनस 2yz जे ऐं असां वटि जो Q ऑफ x आहे छा जे बराबरि आहे उहा असां वटि बराबरि आहे y स्क्वायर माइनस z स्क्वायर माइनस x स्क्वायर माइनस 2xz। ठीक है बारो ॾिसो बारो हाणे हिते मां छा कंदुसि त हिकु त हिते माइनस कॉमन कढे वेंदुसि ऐं उन खां बाद में हिन खे रीअरेंज करे रखंदुसि। ॾिसो बारो जॾहिं हिते माइनस कॉमन निकिरंदी पोइ छा थी वेंदो अंदरि जेके माइनस वारा टर्म आहिनि उहे प्लस में थी वेंदा ऐं प्लस वारा माइनस में थी वेंदा। यानी हिते थींदो सभ खां पहिरियां x स्क्वायर माइनस y स्क्वायर प्लस z स्क्वायर प्लस 2xz। जेकर मां हिते कॉमन न कढां त पोइ जेको एक्स स्क्वायर आहे P ऑफ x वारो इहो टर्म ख़त्म न थिया यानी हिनजी टेबल न वञे हा हिते P ऑफ x ते। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे हिते आउं छा कंदुसि त x स्क्वायर माइनस y स्क्वायर प्लस z स्क्वायर प्लस 2xz खे रखियोसीं डिवाइज़र करे ऐं डिविडेंड छा थींदो उहो थींदो x स्क्वायर माइनस y स्क्वायर माइनस z स्क्वायर माइनस 2yz। ॾिसो बारो हाणे असां छा जी टेबल हणंदासीं असां हिकु जी टेबल हणींदासीं। जॾहिं असां हिकु खे ज़र्ब कयोसीं इन डिवाइज़र सां त असांखे जवाबु छा मिलंदो जवाबु मिलंदो असां वटि एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर प्लस जेड स्क्वायर प्लस 2xz। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां हाणे सभ खां पहिरियां निशानियूं बदिलाए वेंदासीं हिते माइनस थी वेंदी हिते प्लस माइनस माइनस त पोइ बारो हाणे ॾिसो त एक्स स्क्वायर में ख़त्म थी वियो वाई स्क्वायर में ख़त्म थी वियो। बाक़ी हाणे हिते असां वटि छा बचो ॾिसो त मथे बि माइनस 2z स्क्वायर पियो आहे हेठि बि माइनस जो त पोइ इहे जोड़ थींदा त माइनस 2z स्क्वायर ऐं मथे पियो आहे असां वटि छा माइनस 2yz इहो हेठि लही ईंदो हेठि असां वटि बचो माइनस जो 2xz। ॾिसो वारो हाणे तवजो ॾियो तव्हां त 2z जेको आहे इहो सभिनी में पियो आहे यानी इहो कॉमन निकिरी ईंदो। ठीक है बारो त पोइ हाणे असां छा कंदासीं त माइनस बि कॉमन कढंदासीं इहो थींदो माइनस 2z कॉमन निकिरी आयो त पोइ बाक़ी हिते छा बचंदो हिते असां वटि बचंदो जस्ट z हिते असां वटि बचंदो y ऐं हिते असां वटि बचंदो x। ठीक है बारो अहिड़े तरीक़े सां त पोइ बारो हाणे असां वटि पाछी छा बचियो असां हिनखे रीअरेंज करे रखंदासीं x प्लस y प्लस z। ठीक है बारो जो कॉमन कढियोसीं उहो ख़त्म करे छॾिबो आहे अहिड़े तरीक़े सां। हाणे जेको डिवाइज़र थी वेंदो उहो थींदो x प्लस y प्लस z त मां उनखे हिते रखी थो वञा x प्लस y प्लस z थी वियो डिवाइज़र ऐं डिविडेंड छा आहे जेको पहिरियां जेको डिवाइज़र हुयो यानी ही त थींदो हिते त एक्स स्क्वायर माइनस y स्क्वायर प्लस z स्क्वायर प्लस 2xz। हाणे हिते मां छा जी टेबल हणां ॾिसो हिते असां वटि पियो आहे एक्स हिते आहे एक्स स्क्वायर यानी हिन एक्स सां मां छा ज़र्ब करियां एक्स ज़र्ब कंदुसि। हाणे तवजो ॾियो
जॾहिं मां एक्स सां एक्स ज़रब कयो जवाब मूंखे छा मिलंदो, हिते मिलंदो एक्स स्क्वायर। ठीकु है बारो, उन खां अॻिते मूंखे छा मिलंदो, उन खां अॻिते मिलंदो मूंखे प्लस एक्स वाई, हिते रखंदुसि मां प्लस एक्स वाई। ठीकु है बारो, ऐं लास्ट में आहे प्लस एक्स ज़ेड, त पोइ उन खे मां हिते रखी थो छॾियां, एक्स ज़ेड मथे पियो आहे उन जे हेठां। हाणे हिते आउं वरी निशानियूं तब्दील करे ईंदुसि, माइनस माइनस माइनस। ठीकु है बारो, एक्स स्क्वायर में ख़त्म थी वियो। सही है बारो। हाणे हिते मां छा कंदुसि, माइनस वाई स्क्वायर खे लाइ हेठि रखंदुसि। ठीकु है बारो, हाणे हिते थी वियो त माइनस वाई स्क्वायर, उन खां बाद में प्लस ज़ेड स्क्वायर लाइ मूं हेठि रखियो। जॾहिं मां प्लस 2xz मां माइनस जो एक्स ज़ेड हिकिड़ो ख़त्म कयो, बाक़ी छा बचंदो, हिते बचंदो मूं वटि प्लस एक्स ज़ेड। बाक़ी छा बचियो, असां वटि बाक़ी हिते पियो आहे उहो ही माइनस एक्स वाई, इहो रहियल हुयो, इहो लाइ असां हेठि रखी छॾींदासीं। ठीकु है बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे आउं छाजी टेबल हणां, हिते पियो आहे माइनस जो वाई स्क्वायर। ठीकु है बारो, हाणे हिते असां वटि छा आहे, हिते असां वटि पियल आहे जस्ट वाई। ठीकु है बारो, त पोइ जॾहिं मां वाई सां छा ज़रब कयां त मूंखे माइनस वाई स्क्वायर मिले बारो, लाज़िमी मां हिन ते माइनस वाई ज़रब करे ईंदुसि प्लस जे वाई सां। त पोइ जॾहिं माइनस वाई हिते ज़रब थींदो एक्स प्लस वाई प्लस ज़ेड सां, त जवाबु असांखे छा मिलंदो, सभ खां पहिरियां मिलंदो असांखे माइनस एक्स वाई। त पोइ उहो मां हिते रखी थो वञां, माइनस एक्स वाई जो टर्म पियो आहे उन जे हेठां रखी वियुसि, उन खां बाद में माइनस वाई स्क्वायर, त माइनस वाई स्क्वायर जो बि टर्म पियो आहे। लास्ट में मूं वटि छा बचियो, उहो बचियो माइनस वाई ज़ेड, त वाई ज़ेड जो टर्म आहे न, त पोइ मां उनखे हेॾे रखी थो छॾियां। सभिनी खां वरी निशानियूं तब्दील करे वेंदासीं, प्लस प्लस ही थी वियो प्लस जो बारो, तवजो ॾियो। हाणे वाई स्क्वायर में ख़त्म थी वियो। ठीकु आहे, ऐं एक्स वाई में ख़त्म थी वियो। बाक़ी छा बचियो हिते असां वटि बचियो हिते ज़ेड स्क्वायर प्लस एक्स ज़ेड ऐं प्लस वाई ज़ेड बची वियो असांखे। ठीकु है बारो, हाणे छाजी टेबल हणंदासीं, असां ज़ेड जी टेबल हणी वेंदासीं हिते। त पोइ हिते थी वेंदो असां वटि पहिरियां ज़ेड खे जॾहिं एक्स सां ज़रब कयोसीं थी वियो एक्स ज़ेड, त हिते रखियोसीं एक्स ज़ेड प्लस जो, जॾहिं उन खां बाद में थी वेंदो वाई ज़ेड, त प्लस वाई ज़ेड, ज़ेड इंटू ज़ेड ज़ेड स्क्वायर। अहिड़े तरीक़े सां हाणे वरी असां निशानियूं तब्दील करे वेंदासीं, त माइनस हिते बि हिते बि हिते बि, अहिड़े तरीक़े सां त सभु टर्म हाणे ख़त्म थी विया। ठीकु है बारो, त पोइ हाणे असांखे हिते छा मिलियो, हाईएस्ट कॉमन फैक्टर लिखी थो वञां मां हिते, त हाईएस्ट कॉमन फैक्टर इज इक्वल टू एक्स प्लस वाई प्लस ज़ेड। ठीकु है बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, हाणे तवजो ॾियो। हाणे मां लिखंदुसि एलसीएम इज इक्वल टू पी ऑफ एक्स ते पी ऑफ एक्स जी वैल्यू रखी वेंदुसि, उहा आहे असां वटि एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस 2y ज़ेड इंटू क्यू ऑफ एक्स जी वैल्यू वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर माइनस 2x ज़ेड। ठीकु है बारो, अहिड़े तरीक़े सां उन खां बाद में असांखे HCF छा मिलियो, HCF मिलियो आहे एक्स प्लस वाई प्लस ज़ेड। ठीकु है बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो, हाणे हिते आउं छा कंदुसि त एक्स प्लस वाई प्लस ज़ेड जी जेका टेबल आहे उहा आणंदुसि एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस 2y ज़ेड ते। ठीकु है बारो, त पोइ असां हाणे हींअर डिवाइज़र छा थींदो, इहो थींदो एक्स प्लस वाई प्लस ज़ेड थी वियो डिवाइज़र, ऐं डिविडेंड बि वेंदो असां वटि एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस 2y ज़ेड। ठीकु है बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे आउं छाजी टेबल हणां, त हिते आउं हणंदुसि टेबल एक्स जी। जॾहिं मां एक्स खे ज़रब कयो एक्स प्लस वाई प्लस ज़ेड सां, त जवाबु मिलंदो हिते असांखे एक्स स्क्वायर प्लस एक्स वाई प्लस एक्स ज़ेड। ठीकु है बारो, अहिड़े तरीक़े सां त पोइ सभ खां पहिरियां मां छा कंदुसि त निशानियूं बदिलाए वेंदुसि साॻी तरीक़े सां माइनस माइनस माइनस, त पोइ हाणे हिते छा थियो, ई ख़त्म थी वियो। त पोइ बारो हाणे असां हिते पाछी छा बचियो, असांखे पाछी बचियो हिते माइनस वाई स्क्वायर लाइ असां हेठि रखियोसीं माइनस ज़ेड स्क्वायर माइनस 2y ज़ेड माइनस एक्स वाई माइनस एक्स ज़ेड। ठीकु है बारो, हाणे हीउ जेको आहे माइनस एक्स वाई हिते अची वियो माइनस एक्स ज़ेड हिते। ॾिसो बारो, तवजो ॾियो। हाणे आउं हिते छाजी टेबल हणंदुसि, हिते असां हाणे हणंदासीं माइनस वाई जी टेबल। त माइनस वाई, जॾहिं असां माइनस वाई खे ज़रब कंदासीं छा सां, डिवाइज़र सां, त असांखे जवाबु छा मिलंदो, असांखे सभ खां पहिरियां मिलंदो माइनस एक्स वाई।
तो माइनस एक्स वाई के असां हिते रखी छॾियोसीं माइनस एक्स वाई जे हेठां माइनस वाई स्क्वायर माइनस वाई ज़ेड तो माइनस वाई ज़ेड। ठीक है बारो, अड़े तरीके से पहले निशानी बदलाए था वञूं प्लस 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 तो पोइ बारो हाणे ॾिसो ई वाई स्क्वायर में ख़त्म थी वियो। बाक़ी हिते असां वटि छा बचियो, हिते असां वटि बचंदो माइनस ज़ेड स्क्वायर। हिते छा बचियो असां वटि ॾिसो मथे आहे असां वटि माइनस 2yz तो हिकिड़ो yz ख़त्म थी वियोसि। बाक़ी छा बचियो माइनस yz बचियो। एक्स वाई में ख़त्म, लास्ट में असां बचो माइनस एक्स ज़ेड। ठीक है बराबरि। तो पोइ हाणे असां छा जी टेबल हणंदासीं, असां हिते हणंदासीं माइनस ज़ेड जी टेबल माइनस ज़ेड। बारो जॾहिं असां माइनस ज़ेड के डिवाइज़र सां ज़र्ब कयो जवाब असांखे छा थो मिले, हाणे ॾिसो तवजो ॾियो त हिते थींदो त माइनस एक्स ज़ेड आहे, हा हिते रखियोसीं। हाणे जॾहिं असां माइनस ज़ेड के ज़र्ब कयोसीं वाई सां त माइनस वाई ज़ेड इहो पियो आहे असां वटि ऐं माइनस ज़ेड स्क्वायर आहे, जी हाँ अहिड़े तरीक़े सां वारो। हाणे साॻी तरीक़े सां निशानियूं हिते प्लस ही सभु टर्म ख़त्म थी विया। वारो हाणे तव्हांखे जेको आहे न हीउ क्वेश्चन यादि रखिणो आहे। ठीकु आहे वारो, जॾहिं असां एक्स प्लस वाई प्लस ज़ेड जी टेबल हई छा ते असां वटि टेबल हईसीं एक्स स्क्वायर माइनस वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस 2yz ते। तो पोइ बारो ॾिसो असांखे जवाबु मिलियो त एक्स माइनस वाई माइनस ज़ेड। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थी वेंदो त इज़ इक्वल टू एक्स माइनस वाई माइनस ज़ेड इंटू वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर माइनस 2x ज़ेड। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां ॾिसो बारो हाणे तवजो ॾियो त जेकॾहिं असां इनखे हिते ई छॾियूं था त पोइ बि सही आहे, पर असां हाणे छा कंदासीं वाई स्क्वायर माइनस ज़ेड स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर माइनस 2x ज़ेड जा फर्दर जुदा करे वेंदासीं। त पोइ हाणे असां अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू एक्स माइनस वाई माइनस ज़ेड। ॾिसो बारो तवजो ॾियो हाणे जेको वाई स्क्वायर आहे इन खे मां सेम करे रखां थो हिते थींदो त वाई स्क्वायर। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे हिते तव्हां तवजो ॾिजो, ॾिसो हिते मां रखंदुसि त हिते थी वई माइनस। ठीकु आहे, इहा सम्झो त कॉमन निकिरी आई करंट टर्मनि मां माइनस ज़ेड स्क्वायर माइनस एक्स स्क्वायर माइनस 2x ज़ेड मां। तो बाक़ी अंदरि छा थींदो, अंदरि असां वटि थींदो त ज़ेड स्क्वायर प्लस 2x ज़ेड प्लस एक्स स्क्वायर। बारो ॾिसो तवजो ॾियो तव्हांखे हिते हाणे फॉर्मेट नज़र अचे पियो कहिड़ो ए स्क्वायर प्लस 2ab प्लस बी स्क्वायर वारो, जी हाँ बिल्कुलु। त पोइ हाणे मां छा कंदुसि त हिनखे लिखी सघां थो त ज़ेड प्लस एक्स होल स्क्वायर, जी हाँ बिल्कुलु हाणे हिनखे असां लिखी सघूं था। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त इज़ इक्वल टू एक्स माइनस वाई माइनस ज़ेड सेम ऐं हिते थींदो त वाई होल स्क्वायर माइनस ज़ेड प्लस एक्स होल स्क्वायर। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां हाणे वरी तवजो ॾियो त हिते असां वटि पियो आहे ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर वारो फॉर्मेट, ए जी वैल्यू आहे वाई, बी जी वैल्यू आहे ज़ेड प्लस एक्स। ठीक है बारो, अहिड़े तरीक़े सां त पोइ हाणे हिते मां कहिड़ो फार्मूलो हणी सघां थो त ए स्क्वायर माइनस बी स्क्वायर इज़ इक्वल टू ए प्लस बी इंटू ए माइनस बी। त पोइ हाणे असां वटि अॻियो स्टेप थींदो त LCM इज़ इक्वल टू एक्स माइनस वाई माइनस ज़ेड। ठीक है बारो, हाणे ए प्लस बी त ए जी वैल्यू आहे वाई त रखंदुसि त वाई प्लस ज़ेड प्लस एक्स। ठीकु आहे, वरी ए माइनस बी त पोइ हिते थींदो त ए जी वैल्यू छा आहे उहा असां वटि पई आहे वाई त माइनस बी त पोइ माइनस जो ज़ेड माइनस जो एक्स। ठीकु आहे बारो, अहिड़े तरीक़े सां त पोइ छा थी वियो, हाणे इहो असांजो थी वियो आंसर। सही आहे बारो। हाणे जेको हीउ चोथों नंबर पार्ट आहे इहो तव्हां पंहिंजो पाण हल करण जी कोशिशि कजो बारो। अहिड़े तरीक़े सां असांजो अॼु जो सबक़ हिते पूरो थियो। वरी मिलंदासीं नए सबक़ में, तेसीं ताईं अला वाही।